उमरकोट रिपोर्टर सूरज कुमार। उमरकोट कुनरी रोड भरिसां प्रेम नगर में शराब जो नओं गुत्तो खोलण ख़िलाफ़ मज़हबी जमायत अॻवाननि ताजिर बिरादरी सिविल सोसाइटी ऐं प्रेम नगर रहवासियुनि पारां शराब जे नए गुत्ते ख़िलाफ़ रैली कढी DC ऑफिस अॻियां प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। एहतिजाजी मुज़ाहिरे में मुफ्ती हमादुल्ला समेजो, मौलाना मोहम्मद साबिर सुमरो, मुफ्ती मोहम्मद नवाज़ बजीर, इमरान अली देवबंदी, डॉक्टर कृष्ण माली, अर्जुन माली समेत ॿिया केतिरा ई शामिल हुआ। उमरकोट पुरअमन शहर आहे जिते हिन वक़्तु मंशियात फ़रोशनि जो राज क़ाइमु थी चुको आहे। शहर में अॻेई कचो शराब, फहाशी जा अड्डा, आइस चर्ट्स ऐं शराब जा 2 गुत्ता मौजूदु आहिनि। हिकु बासर शख़्स शहर में शराब जो 3 गुत्तो खोले छॾियो आहे जेको असां उमरकोट वासियुनि खे क़बूल न आहे। उमरकोट में मंशियात फ़रोशनि जे करे शहर में चोरियूं थियण मामूल बणियल आहे। असां आला इख़्तियारनि खां मुतालबो कयूं था त मामले जो नोटिस वठी नओं खुलियल गुत्ते लाइसेंस खे कैंसिल करे मंशियात बंदि कराई वञे ऐं शहर में अमन अमान बहाल करायो वञे।